सिंध में पानी जो बहरान वधिक संगीन खोट 51 सैकड़ों ताईं पहुंची वई। कोटड़ी का हेठ 59 सैकड़ों पानी की खोट सबब माण्हू ऐं जानवर पीअण जे पानी लाइ परेशान। पानी की खोट सबब गुडू बैराज जा वाहन न खुली सघिया। सिंध सरकार हिस्से खां घटि पानी खे ज़रई मइशत लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। मंज़ूर वसाण जो चवणु आहे त सिंध खे हिस्से खां घटि पानी मिलण सबब ज़रई मइशत ख़तरे में आहे। पानी जी खोट में रोज़ाने इज़ाफ़ो थींदो पियो वञे। बहिरान वारी सूरतहाल बरक़रार रही त फसलनि खे वॾो नुक़सान पहुची सघे थो। पीअण ऐं ज़रई पानी की खोट ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। हैदराबाद में बदियुनि जे आबाद करण जो आबपाशी ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शहदादपुर में ज़रई पानी की खोट ख़िलाफ़ आबाद करण जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। नवाब अली मोहम्मद में पानी की खोट ख़िलाफ़ आबाद करण जो एहतजाजी मुज़ाहिरो। मांझंद में पीअण जे पानी की खोट ख़िलाफ़ SUP जी रैली ऐं बुख हड़ताल। सिंध सरकार तरफां पानी चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करण जो फ़ैसिलो। वाटर बोर्ड खे पंहिंजो इंतज़ामी निज़ाम बहितर करण जी हिदायत। वॾे वसीर मुरादरी शाह जी सदारत हेठि वाटर बोर्ड जो इजलास। नए माली साल में वाटर बोर्ड जी स्कीम खे मुकमल फंडिंग ॾियण जो फ़ैसिलो। वॾे वसीर मुरादरी शाह जो चवणु आहे त पानी जी विर्छ जो तफ़सीली मंसूबो जोड़ियो वञे। शहर जे हर इलाइक़े खे पानी मिलणु घुरिजे। सिंध असेंबली में मुखालिफ़ धिर जे अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त PPP सिंध जी ज़मीनुनि खे बंजर बणाइण जो मंसूबो जोड़े छॾियो आहे। सिंध धरती जो सौदो कंदड़ पीपल्स पार्टी मां चङाई जी का बि उमेद नथी करे सघिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी पाणी जी खोट ते वफ़ाक़ ख़िलाफ़ हिकु बयान जारी न कयो आहे। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान चयो आहे त जहांगीर तरीन ऐं अलीम खान इक़्तिदार में अची फ़ाइदो हासिल करण जी कोशिश कई। शुगर मिल माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करण ते जहांगीर तरीन सां संदसि इख़्तिलाफ़ थिया। गैर क़ानूनी ज़मीन खे क़ानूनी करण खां इनकार तरीम खान कावड़जी पियो। हाणे पार्लियामेंट में अक्सियत मिलण खां सवाइ इक़्तिदार में न ईंदो। अक्सियत न हुअण सबब हू क़ानून साज़ी न करे सघिया। तहरीक इंसाफ़ अॻवान अलीम खान तरफ़ां इमरान खान खे मनासिरे जो चैलेंज संदसि चवणु आहे त वटि 300 न पर 3000 एकड़ ज़मीन आहे। उहा सोसाइटी 2010 खां अॼु ताईं संदसि मिल्कियत आहे। छा 10 साल अॻु खेसि ख़बर हुई त इमरान खान वज़ीर आज़म थींदो? इमरान खान सरकारी अघ ते ज़मीनूं ख़रीद करे ख़ानगी डेवलपर्स खे ॾिनियूं आहिनि। तहरीक इंसाफ़ जे बाग़ी मेंबरनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। तहरीक इंसाफ़ जे वकील तरफ़ां जवाब जमा करण लाइ मोहलत तलब। तहरीक इंसाफ़ जे बाग़ी मेंबरनि पंहिंजो जवाब जमा कराए छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर रिमार्क्स ईंदे चयो आहे त संदसि ख़्याल हो त बाग़ी मेंबरनि तरफ़ां मोहलत लाइ जवाब जमा करायो वेंदो। 20 मई खां अॻु मौजूदा हुकूमत ख़त्म थी वेंदी। इलेक्शन कमीशन केस खे संजीदगी सां न वठी रही आहे। 25 मेंबरनि खे नाहिल कयो वियो त पंजाब हुकूमत ख़त्म थी वेंदी। सभ खां वॾो सूबो इंतज़ामी बहिरान जो शिकार आहे पर कंहिंखे का परवाह नाहे। तहरीक इंसाफ़ अॻवान फवाद चौधरी। वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त 6 ॾींहनि बाद गवर्नर फारिग थी वेंदो ऐं नओं गवर्नर मुक़रर थी वेंदो। गवर्नर वॾे वज़ीर हमज़ा शहबाज शरीफ़ खे कसम न खणाए आइन जी भञकड़ी कई आहे। वज़ीर आज़म जी मोकिलियल समरी सदर खे 9 ॾींहनि में मंज़ूर करणी हूंदी आहे।